नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। वक्त घोटकी मां ख़बर ईंदालूं सरकार पारा कोरोना जे केसन में वाद खां पोइ चॉइस ॼाणायल स्कूल बंद करण वारे फैसले खिलाफ ऑल पाकिस्तान प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन ऐं सियासी समाजी कारकुन पारां आसिफ अली मलिक, हाफिज़ कादिर बख्श ऐवान, अब्दुल गफ़ार चाचड़ जी अॻवानी में प्रेस क्लब खां पाकिस्तान चौक ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सरकार पारां कोरोना जो जाइज़ ॼाणाए स्कूल ॿीहर बंद करण जो फैसलो कयो आहे, जेको तालीम दुश्मन फैसलो है। मुज़ाहिरनि चयो त जॾहिं त मार्केटूं, माल पिड़ियूं, बाज़ारूं, होटलूं ऐं ॿियो कारोबार हली रहियो है, रुगो स्कूल बंद कया पिया वञनि, तंहिं करे असांखे इहो फैसलो क़बूल न आहे। स्कूल बंद हुजण सां ॿारनि जी तालीम तबाह थी रही है। मुज़ाहिरनि वस वारनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी स्कूल खोलिया वञनि, ॿी सूरत में सख्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।